अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर जो शो जारी है तमाम मीरपुर खास मां खबर शेयर कंदा हलूं। मीरपुर खास एहसास किफ़ालत पारां ईंदड़ 12,000 रक़म जी अपडेट लाइ BISP ऑफिस ते ईंदड़ औरतुनि फातिमा मेहरनसा सईदा शहनाज ऐं ॿियनि सहाफ़िन अॻियां दाईंदे चयो त असांजे घर वारनि जे नाले ते 12,000 रुपया एहसास प्रोग्राम तहत मिलंदड़ रक़म जी अपडेट लाइ असां परे परे खां भाड़ा भरे BISP ऑफिस ईंदा आहियूं, पर उते मुक़ररु फील्ड सुपरवाइज़र शायदि हालीपुट जो औरतुनि सां इंतिहाई अणढंगो रवैयो इख़्तियार कयो वञे थो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कूड़ा दिलासा ॾियण समेत औरतुनि जे तज़लील कई वञे थी। असां पैसा हासिल करण खां मुकमल महरूम बणियल आहियूं, जेका सरासरी ज़्यादती आहे। इन इल्ज़ाम आणंदे चयो त असां ऑफिस ईंदा आहियूं उन वक़्तु फील्ड सुपरवाइज़र मौजूदु न हूंदो आहे। जॾहिं हू ऑफिस ईंदो आहे त तॾहिं बिजली न हुअण समेत ॿिया बहाना बणाए असांखे वापसि रवानो कयो वेंदो आहे, जंहिं करे गुज़िरियल 2 महीननि खां असां ऑफिस जा चकर लॻाए थकिजी पियूं आहियूं। पर ख़ैर बि फील्ड सुपरवाइज़र हालीपुट खां पुछण वारो न आहे। इन जे हिकु हटी सबबि औरतूं सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। असां बेवा औरतुनि किथां खां उधार पैसा खणी किरायो करे ऑफिस ईंदा आहियूं, पर हिते कमु न थियण सबबि असां सख़्तु परेशानियुनि में मुब्तला आहियूं। बेवा औरतुनि सां तज़लील वारो अमल करणु सरासरी ज़्यादती आहे। जॾहिं त फील्ड सुपरवाइज़र पारां असांखे नादरा ऑफिस मोकिलियो वञे थो त उते नादरा अमलो चवे थो त असां अपडेट मथे मोकिले छॾी आहे। अवां BISP ऑफिस मौजूं मतिलबु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां बेवा औरतुनि खे रुलाए पियो वञे। बेवा औरतुनि वज़ीर आज़म पाकिस्तान वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर सानिया अख्तर, फोकल पर्सन प्रोग्राम DC ज़ाहिद हुसैन, डायरेक्टर BISP अल्ताफ़ मेमन, असनगर डायरेक्टर आबिद हुसैन कुरैशी खां मुतालबो कयो त फील्ड सुपरवाइज़र जे अणढंगे रवैये जो नोटिस वठी कागज़नि जी जांच पड़ताल करे रक़म ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sundarajratnews.com।